फिरोजपुर शहर भरिसां गुडदड़ी सुंदराणी जे बेगारी बंद वारे इलाइक़े में मुबैना कार इल्ज़ाम तां जवाबदार अब्दुलरशीद नसीराणी पंहिंजी नौं 35 वेरनि जी मुस्मात ज़ाइदा ज़ाल नियाज़ नसीराणी खे घर में बंदूक जा फायर करे क़त्ल करे छॾियो, जॾहिं त वाक़े बाद जवाबदार घर ख़ाली करे फ़रार थी वियो। ॿिए तरफ़ पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खणाए कंदकोट सिविल अस्पताल आंदो, जिते पोस्टमार्टम बाद लाश वारसनि हवाले कयो वियो। लाश घर पहुचण ते कोराम मची वियो। डिप्राइड तालके तंगवानी जे PST ऐं JST जा पास उम्मीदवार गुज़िरियल 2 सालनि खां ऑफर आर्डर न मिलण ख़िलाफ़ सरापा एहतजाज आहिनि। डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर ऐं ॿिया ऑफिसर आरामी को दाद फ़रियाद ॿुधण वारो ई न आहे। डिप्राइड तालका तंगवानी जा पास उम्मीदवारनि जो चवणु आहे त जेसिताईं असांखे असांजो हक़ ऑफर आर्डर न मिलंदा तेसिताईं असांजो धरणो ऐं एहतजाज जारी रखंदासीं, छो न असांखे 2 साल लॻी वञनि। सिंध जे स्पोर्ट्स मिनिस्टर सरदार मोहम्मद बख्श खान मर स्पोर्ट्स बोर्ड जे सेक्रेटरी अब्दुल हलीम लाशारी जे हुकुम तहत ज़िले कश्मीर जे बलोड़ मल पहलवान उस्ताद मोहम्मद इलियास मलाह ऐं नौजवान मल पहलवान मोहम्मद ईसा मलाह जे तरफ़ां घोसपुर भरिसां मीर वाहिद बशखान बिजारानी ग्राउंड ते सिंध जी सकाफ़ती रांदि मलाखड़े जो मुक़ाबिलो करायो वियो। मलाखड़े रांदि में कश्मीर ज़िले ऐं जैकबाद ज़िले जे पहलवाननि जो मुक़ाबिलो करायो वियो। मुक़ाबले में ॿिन्ही टीमुनि जे पहलवाननि पंहिंजा ज़ोर लॻाया, जंहिं बाद मुक़ाबिलो कश्मीर ज़िले जे पहलवाननि मल मारे फाइनल खटे वरितो। मलाखड़े रांदि में आस पास जे शाइक़ीन वरी अंग में शिरकत करे लुत्फ़ हासिल कयो ऐं पहलवाननि खे खूब दाद ॾिनो। मलाखड़े में इलाइक़े जे बलोड़ मल पहलवान अब्दुल रसूल मलाह, उस्ताद वाजिद अली मलाह, सहाफ़ी तारिक बयो खे महिमान ख़ासि तौर ते घुरायो वियो, जंहिंखे मेज़बान पहलवान मोहम्मद इलियास पहलवान मोहम्मद ईसा पारां सिंध जी सकाफ़ती सुखड़ी अजरकनि जा तोहफ़ा पेश कया विया। आख़िर में आयल महिमान ख़ासि खां विनर टीम जे पहलवाननि अली शान मलाह, अमजद अली मलाह ऐं मुनीर अहमद मलाह खे इनाम ॾिना विया। इन मौक़े ते पहलवान मोहम्मद इलियास मलाह ऐं मोहम्मद ईसा मलाह सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त असां पंहिंजी सिंध जी क़दीमी सकाफ़ती रांदि मलाखड़े खे अॼु बि उजागर कंदा पिया अचूं। असां सिंध स्पोर्ट्स बोर्ड जे मिनिस्टर सरदार मोहम्मद बख्श खान मर खे गुज़ारिश था करियूं त असांजे ज़िले कश्मीर में बलोड़ मल पहलवान आहिनि, असांखे सरकारी सतह ते रांदियूं कराए ॾिनियूं वञनि त जीअं असां पंहिंजी सकाफ़ती रांदि मलाखड़े खे उजागर कंदा रहूं। करमपुर टाउन इंतिज़ामिया तरफ़ां करमपुर क्रिकेट कॉलेज वारे इलाइक़े इंडस हाईवे भरिसां हर सूमर ते सुबुह जो लॻंदड़ करमपुर मालपीड़ी में चौपाए माल जी ख़रीदो फ़रोख़्त में तेज़ी जी सूरतहाल रही। क़ुर्बानी जी ईद वेझो थियण सबबि चौपाए माल वापारनि इलाइक़े वासियुनि में वाधारो ॾिसण में आयो। करमपुर मालपीड़ी जे हफ़्तेवार ॾींहं जे मौक़े ते सिक्योरिटी जा इंतिज़ाम इंतहाई सख़्तु कया विया हुआ।